चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स आज मुझे बच्चन सा क्या थी हाँ हाँ तुझी बच्चन सा आई मोजी हवा सा बता जी हाजी लक्कुडे पक्का पाणारी मिल्कियत वारी इहा जाए हाँ सही तो त्रिंग लामो लक्कुडे ही उवाई जाया जिते तो मिल्कियत पूरी हुई जेकर सागी जाया तो वो मिल्कियत किथे आ ऐं खडब ताज़ी खोटरी पई आ माजरा छाए अदा बुत्ता ऐं चाचा मम्मा हज लकुड़ किते ईअं त न थियो आहे जे असां को अॻ में ॿियो को कमु लाहे वियो आहे हाँ ईअं थी सघे हाँ इन नंढड़े ॿार जी कमी सकी पई आहे हिते ये के बारह की कमीशन है मुखे पक्का पक्का 100% पक्का चाहिए शम्मू शीधी वाले छोरे ने अधड़ की कमीसा के बात है खड़ता थी कोटेला ये पेड़ा बताता ये शम्मू जुआ ये न छोरे अधड़ जो अद्दुआ जी हाँ मतलब तो बिन्नी पी पुटन गरजी इहा वारदात कई मां त चवांव तो ताज़ो कमु थियल आहे इहे परे कोन विया हूंदव हलो त पिछो कयूं ने pero Pipio सिपाही सुरुप तो पहुंचा हेलो हाँ सिपाही सुरुप ना हाँ जल्दी तुमको वो चलारी कर बस चलिए हाँ वालों कर दावा अरे छॾ त छोरा ने भागा अरे छॾी बस पापा थकिजी पियो आहीं न हाँ यार ॾाढो थकिजी पिया आहियूं अरे यो छा था कयो हाँ छा आहे कुछ ना कुझु न होॾे छा था ॾिसो भाइड़ो होॾे ॾिसो होॾे ॾिसो था न गाड़ी टोपी वारो तारो सोट आहे न बिन्ही बिछड़े सां गॾु बीठो अथव वारदात में शामिल आहे वाकई बि सफ़ा असांजो छोट सिधो छो तोरण सां गॾु बीठो आहे अता पता जीअं त बता अजेसी ते इहो सिपाही टोटो अचे न ओटो न छिरोटो छिरोटो अजेसी ते इहो छिरोटो अचे न तेसी ते इहे सां पाण त छापो हणूं ने इहा सलाम माना त हे लूसी लकड़ जो माल आहे इहो असां ते हिलाल आहे तव्हां महिनत घणी कई आहे इन करे तव्हांजो हिसो वधीक मिलंदो तव्हांखे विरायो भली पर असांजो बि हिसड़ो कंदो तव्हां हिते अड़े छो छो न जा ॿुध मुझी मिल्कियत ते नूस नूस करे कुत्ते वांगुरु वञी कढी आई हीअ पे थी हाँ तो छा सम्झोड़े त तूं मूंखां बची सुञनि जा सरदार
अरे रे लकुड़ा इन ॻाल्हि जो कहिड़ो सबूत आहे तो वटि ते असांजी ॿनी मां जेका टैंक निकिती आहे इहो माल तुंहिंजो आहे अथई को सबूत हाँ यार वो छिते कुते वारो चक पियो थो हाणे छोट अग में तुझ बनी हुई हाने तुझ बनी ना याने अछन जी बनी आ हां त बता तू सही तो चेस छोटे जकने तो के सबूत खपे न तो कोई असा जे सब कुछ आज लकड़ जो आ तुझ नजरन में भले आज लकड़ बेस्तो जे किन हो जे पर अता जी नजरन में असा पिया पुट ही माण्हू गवाही ॾियनि चाहे न ॾियनि हिन पेटीअ में मुंहिंजे ॿनियुनि जा कागज़ात जॻहुनि जा दस्तावेज़ात मायुनि जा ॾिनल फ़ोन नंबर पैसा वग़ैरह सभु हिन पेटीअ में इन खां वधीक ॿियो तव्हांखे मां कहिड़ो सबूत ॾियां यो सॼो सामान हाजी लकुण जो आ ओ कोयलन वारी स्त्री तू ही बुधाईस न त सामान के जो आ इहो सामान हिन जो ई आहे खबरदार केर में तुरे सिपाही सरोटा असुल ॻाल्हि इहा आहे त हे वीचारा ॿई ॼणा वंगारी थी विया असली वॾो मोहारी तो पेटो गणेश डंडा बेड़ी मुरले हलो थाने दे बा सिपाही सरोटा थाने ते कहिड़ी ख़ुशीअ में पहिरीं ॻाल्हि त हीअ पेटी असांजे ज़मीन मां खोटे असां कढी आहे कोई हाजी लकुण जे वाड़े मां कोन खोटे कढी अथऊं जो हिन जी हूंदी आहे हिन जो माल आहे बस हाणे बस ये सफाई थाने ते चई फिलहाल इस साल नहीं आ को बियो तुजो बिलो कया सरोटा हलूं था थाने ते कर तूं इहो शौक़ु पूरो अड़े हेॾे बोलड़ू हे जेको लूसी लकुण आहे न इहो नांग अथव नांगुड़े अहिड़ो ॾंगींदो अहिड़ो ॾंगींदो जो खरड़ी न लॻंदव ॾिसजो वेही हल सरोटा हाजी लकुण ए सिपाही से रोटंड के वठी त वियो आ पर हिन त केस ठहंदो ई कोन्हे केस ठहेसि या न ठहेसि और मां ठोकराईंदो सास ठोकराईंदो वॾो शैतानी दिमाग़ आहे बुरल तू भली पे भाज भड़जलो थी पर अधो नुरल 24 कलाक गलत आ 24 कलाक कीअं ग़लति हूंदो चरी थी जा 8 कलाक सुम्हण जा कढीस सुम्हंदो त ग़लति कोन हूंदो न इहो निंड कंदो किथे आ सॼी राति जागदो आ कॾहिं देगड़ी में मुंहं अथसि कॾहिं दिलनि जे मथां बीठो आ सॼी राति असांजी त निंड ख़राब करे हराम करे छॾी अथसि सभिनी सम्झायसि तलाक वारे मसइले ते त तलाक न ॾे सम्झो ई कोन तलाक बि ॾेई छॾी ॿनी ॿार बि विया इन खे चइबो की रन बि वई दरीली बि वई वरी बि मुंहिंजे भाइरनि खे शाबस ॾियो तव्हांखे हुननि ईअं नाहे छॾियो वरी बि कुझु हिसो ज़मीन जो तव्हांखे ॾिनो अथनि हा इहा ॻाल्हि बि आहे पर ते नूरल खे केरु सम्झाए वॾो ज़िद्दीरो आहे हलो छा केॾी महिल मां अचां थाने ते अचां थो छा छा थियो अधे नूरल खे पुलिस ॿधी वई आहे इहो वरी कंहिंजो मथो फाड़ी छा उहो त थाने ते अञा पोइ ख़बर पवंदी न मथो फाड़ीअ छा अरे गप जी पैदाश मां तो मां छो फासो आहियां हाँ मुझो खाइण पीअण उथण वेहण सुम्हण भॼण सभु आराम करे छॾियो अथई तबाह करे छॾियो अथई वॾेरा मुंहिंजो ॾोह इहो आहे तव्हां पाण वटि मूंखे मुलाज़िम रखियो आहे ॿियो कुल खेरा ख़ुशि लॻो पिया तबियत सही आहे अरे तुंहिंजे हूंदे मां ख़ुशि रही कीअं थो सघां मां ख़ुशि आहियां ॾुखारो मूंखे इहो ॿुधाए त ख़बर कहिड़ी आजी अथई वॾेरा तुंहिंजा लख थोरा जो मूंखे यादि ॾियाराई त तोखे ख़बर ॿुधाइणी आहे अहवाल खेर जो आहे वॾेरा नूरल खे पुलिस ॿधी वई आहे भाउ नूरल खे पुलिस ॿधी वई ॿुध हाणे भला ज़ाल खे तलाक ॾियण ते पुलिस थी ॿधे छा सुठो थो ॿुधाई मां बि तयारी पियो कयां ज़ाल खे तलाक ॾियण लाइ पर इहो न वॾेरा ज़ाल खे तलाक ॾियण त पुलिस कोन ॿधो अथसि अरे बाक़ी कहिड़ो धाड़ो हयो आहे नूरल हाजी लकुण जी मिल्कियत जेका ज़मीन में पूरियल आई न उहा छमू ऐं अलू खोटे कढी आहे ज़मीन मां
ऐं शमू वारनि खे नूरल सोगो कयो ऐं नूरल उहा मिल्कियत फपाए वञी हा पर लकुण ऐं उबते सुबते वारा वक़्त ते पहुची नूरल खे बा पुलिस जे हथां पकड़ाए छॾियो। वाह रे वाह, भला इहो समूह हलो जो था थियो? उहे तिरकी विया, मतलब भॼी विया। हाँ माना त हाजी लकुण खे पूजल मिल्कियत मिली वई। वाह जो कम थियुसि। गलत आहे, 24 कलाक तो गलत आहे। केर गलत आहे 24 कलाक? ॿुधो पा नूरल ॿियो वरी केरु? तेरे असांजी ज़मीननि ते पाण खे ज़मींदार पियो सॾाए, हाणे वरी हाजी लकुण जी मिल्कियत ते पाण खे रहिस थो सम्झे। छाजू तव्हांजूं ज़मीनूं? इहो त अदा वारनि खे शाबास आहे जो तव्हांजूं ज़मीनूं संभालींदा था अचनि। हाणे तव्हां ज़मींदार थिया हो न त हाणे संभालियो पंहिंजूं ज़मीनूं त ख़बर पएव। 21 20 25 ॿिया 20 ॿिया 20 40 थिया, 40 त ॿियो 20 थियो। अदा बता तू छॾे हिन ॻाल्हि खे 20 जे हिसाब में तोखे फसाए असां को बाज़ी खटण थी चाहे ना। ॿी ॻाल्हि इहा त हाजी लकुण जी मिल्कियत सां नूरल जो कहिड़ो कमु जो मिंट में मालिक तो थिए। बाजी ॻाल्हि कई थी अदा सुबता हिननि त सॼी ज़िंदगी असांखे पंहिंजे नौकरनि वांगुरु हलायो, कॾहिं असांखे इहो महसूसु करायूं त तव्हां बि हिन मिल्कियत जा वारिस आहियो। असांखे नौकर पिया सम्झनि, हाणे वरी मुतबर था थियनि। हाजी लकुण खे कहिड़ो लाचार पियो हो? अदावर जी ज़मीन में मिल्कियत पूरण जो इन लकुण खे तव्हां छो था ॿुधायो त मिल्कियत किथे पूरियल आहे? न ख़बर पएसि त वते जमा लॻाईंदो ऐं इहा मिल्कियत कॾहिं न कॾहिं असांजे ॿारनि जे हथ चढ़ी वञे। उन्हनि जे हथ किथां चढ़े हा? हाणे ज़मीन जा मालिक असां हुन, असांजे हिस्से में आई, असां मिल्कियत जा वारिस थियूं हा। ऐं हाजी लकुण जा असां ते वॾा एहसान आहिनि, एहसान लाहिणा बि त आहिनि न। इन जे करे असां पंहिंजी मिल्कियत मां उहा मिल्कियत कढी ऐं हाजी लकुण खे ॾींदासीं, थोरो थोरे में वियो हा न। अदी हाणे बि देरि कान थी आहे। इहो जेको लकुण लॻो अथनि न सॼी ज़मीन ॻिही वेंदनि, जीअं वॾा नाग जानवरनि खे जेरो खाई वेंदा आहिनि न, ऐं हिन जी मिल्कियत बि उहो इहो लकुण ईअं खाई वेंदनि। हींअर त तव्हांजा भाइर आहिनि, थी सघे अॻिते हली इहे ज़मीनूं गिरकाए वञनि न पोइ। ॻाल्हि वाह जी कई अथई, तॾहिं मुंहिंजे दिमाग़ में अची वई आहे त ही कुझु बि करे सघनि था। तव्हां ॿई आयो ई उबता, उबतनि सां कहिड़ो बहस करण। हली आदि हलूं। अदी अंदर पाण छो हलूं? हिननि खे बि त असांजी हैसियत जी ख़बर पवे न। सुबता उबता खबर छोरी गर्मी अब गर्मी या दी वञो करिया वञो गर्मी थी वई छा करे। करू जी बता रहा हूं बरू। सामान सेट कर। सामान सेटा वडेरा साईं। ऐं काथे सेट आहे? मूंखे त नज़र नथो अचे। वडेरा टेबल पंहिंजी जाइ ते आहे, कुर्सियूं पंहिंजी जाइ ते आहिनि, गुल पंहिंजी जाइ ते आहिनि बा। अरे नौकर सरू, जी वडेरा हरू बरू। अरे ये सामान त रोज़ हिते ई हूंदा आहिनि वाधा। मुंहिंजा कपिड़ा, घड़ी, राडो, सोनी चेन, उहे मुंडियूं त मूं ॿाहिरि मुल्क मां 1,80,000 में घुरायूं हुयूं। ऐं बूट जेको इटलीअ खां तयारु थी आयो 1,15,000 में हिते पियो। वडेरा इहो बोस्की वारो वॻो जेको माल पड़ीअ तो 300 वरितो होसीं, ऐं घड़ी राडो जेका पठाण खां 150 में वरितीसीं, ऐं सोनी चेन कूड़े सोन वारी 500 में। ऐं अरे बस बस, तोखे घणा चकर थिएवा? जंहिं शइ ते मां ढक रखां उन ढक खे तूं छो थो खोली? सम्झी न सम्झी? छा थो सम्झी? हींअर कहिड़ो ॿाहिरियों माण्हू तरसियल आहे जो तव्हांजी कची थिए। अब कच्ची थिए या पक्की थिए, तूं त हेरियल आहीं। बेसो कंदे देर कोन कंदे, सम्झी या न सम्झी? पर वडेरा इहे शयूं पाए पाण खे सिंगारे वञो काॾे था? मूंखे नूरल जी ज़मानत लाइ वञिणो आहे। नूरालो कहिड़ो? नूरलारो भा? हा रे हा, उहो ई। हा साईं, तव्हां हिननि जी ज़मानत खणी सघो था, छो त चरिया ई चरनि जी ज़मानत खणंदा आहिनि। अरे छाजो मां चरी रहा? मूंखे कपिड़ा न आहिनि पातल? हा, अॼुकल्ह जा चरिया फुल सूट पाए था घुमनि, तूं कपिड़नि जी ॻाल्हि थो करे साईं? हाणे इहो हरू भरू जी बक न कर, मुंहिंजा कपिड़ा तयारु कर। मूंखे कोर्ट में ज़ामिन तौरु पेश थियणो आहे। वॾो ज़ोर पइजी वियो अथई, वॾो ज़ोर। सम्झी न सम्झी? छा थो सम्झी? वडेरा जेकॾहिं ज़ोर पइजी वियो अथव न
बाबा कोरू भरियो पियो आ। अरे वो जोर न ज़ामिन पढ़ण वारो जोर पे दियो ज़ामिन पढ़ण ऐं हाजी लकुड़ खे नहीं करे घुरायो आहे त उनखे बि थधो करे सघां। वडेरा आज लकड़ के थधो करणो आ न वती फ्रिज में विझी ता छॾियो टिन कलाकनि खां पोइ पाण ई थधो थी वेंदो बा। अरे फ्रीज़र में अहिड़ो थधो थींदो जो बाहि ते विहारण खां पोइ कोन ॻरी सघंदो, सिधो क़बर में हलियो वेंदो। अदी हाणे कर मुंहिंजो सामान कढ त मां तयारु थियां, सम्झी न सम्झी? छा थो सम्झी? हाज़ुर कढां थो पठाण वारी घड़ी ऐं मालपड़ी वारी ड्रेस दोस्ती वारी। तूं कॾहिं कोन सुधरे, कॾहिं कोन। हाणे तोखे का बि शइ कोन ॿुधाईंदो त किथां वतमि किथां आंदमि। सम्झी लूसी मथो ख्वार करी। तो सुठो कोन कयो आहे लकुड़ लूसी, मुंहिंजे भाउ नूरल खे तो बेगुनाह ॿधायो आहे। छा छोड़े बेगुनाह? अरे मुझे सजी जिंदगी जी पूंजी मुझी मिल्कियत बंदादन जी उनखे बरो न तू सोचे तो बेगुनाह छा जोड़े बेगुनाह? छा जो बेगुनाह? वही नो ये जो पुत्रा। अरे असांजो गुनहगार त तूं ई न। अरे पंहिंजी नाजाइज़ मिल्कियत असांजी बनी वे पूरी छो? अरे जॾहिं तूं मिल्कियत पूरी ऐं तोखां ॻाल्हि इहा विसरी वई त मूं मिल्कियत पूरी किथे आहे, शमू वारा हुनजे पुठियां हुआ, हेठि ताड़ करे तूं वारी मिल्कियत कढूं। अरे मुझे लखन करोड़न जी मिल्कियत उन जी मालकी न तया, मालकी त कंदुसि न बाबा। इता पुलिस जे चंबे में आयो ऐं मुझी सॼी मिल्कियत कागज़ पत्र सोन मीन पुलिस जे कब्ज़े में हुजां न बाबा। कोर्ट ते कब्ज़ो कई वेठी हुजां मुंहिंजी मिल्कियत ऐं मां पंहिंजी मिल्कियत खे कारे पाणीअ ताईं पहुचाइण जी कोशिशि कयां पुट। अधे नूरल त उन्हनि खे रोकियो, जे न रोके न त इहा मिल्कियत खणी लाइ काथे वञी पुॼनि हा पुट, ख़बर बि कान पवई आहे। पोइ तो छा कयो? रहंदो एवज़े में मुंहिंजे भाउ खे ॿधाई। अरे तुझे अंधे जे नियत में खोटी पाण फबाइण पियो चाहे। इहो त सुठो थियो जो बतो सुबतो एन टाइम ते पहुतासीं। सिरोटे खे चइबो कोन नूरल सोघो। ऐं ॿुध भोला हिन हुन सां ॼाड़ी हणी पंहिंजो महिरबानी करे वक़्तु ज़ाया न कर। कुझु कोन थी सघो कुझु कोन थी। पहिरीं त पुट जी पहे भाड़े ज़माने जो आटो कढा हिन जे 2-3 साल अंदरि दाल बानी वञी बिलो करीस। अदी मां धाणी चवंदोसि सच भली लॻे चिड़। भली इहो नूरल भूरल तव्हांजा सॻा सोट छो न हुजनि, पर अथई तव्हांजे भाउरनि जा दुश्मन। छा जा दुश्मन? ॻाल्हि ॿुध वाचूड़ा, नूरल त मुंहिंजे भाउ जो दुश्मन थी सघे थो, छो जो हू अना परस्त आहे ऐं ज़िद्दीरो बि आहे, पर मुंहिंजो भूरल भलो अथई। ए भलो किथे आहे? बिलो अथई बिलो, वते तो पराया थांवा लुॿींदो। ऐं ॻाल्हि ॿुध, इहो जेको भूरल आहे न, असुल नूरल जा कन भरण वारो उहो त आहे। इहो शाशूकान छो थियो आहे? इन जे टीकुरनि ते त थियो आहे इहो शाशूकान। न भूरल त हुनखे सम्झाए थकिजी पियो आहे, चवंदो अथसि अदाई अरनई छॾ शरीफ़ थी गुज़ार, पर नूरल कंहिंजी ॿुधे ई कोन। हल ठीकु आहे मञम त तो वारो मुड़ुसु शरीफ़ आहे, न 2 में आहे न 3 में आहे, उनजो त फ़क़ीरी लॾो आहे। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, हींअर भला छो लॻो पियो आहे त नूरल खे छॾायां? ॻाल्हाई तो या विडियो तो छोड़ी? मारे टूअन वन कुझु बि हुजे, पर हू पाण में सॻा भाइर आहिनि, हिकिड़े पीउ जा पुट आहिनि। जेकॾहिं नूरल थाणे में हूंदो त भूरल बस करे कीअं वेंदो? ऐं जेकॾहिं हू बस करे वेहे त माण्हू छा चवंदसि? इहा त ॻाल्हि मां बि चवां पियो न, जेकॾहिं नूरल जो ॾोह रुपियो आहे त थाना भूरल जो बि त ॾोह आहे न। तव्हां न ॿई ज़ाल मुड़ुस नूरल मां 2-3 ॾींहं हथ कढी वञो, थी सघे थो त नूरल सुधरी पवे। आहे त ॻाल्हि इहा ॾुखी, पर अचे भूरल त इहा ॻाल्हि हुन जे अॻियां रखां थी, पोइ जेको हू चवे। तव्हांजी मर्ज़ी अधी, पर असां त आहियूं सभिनी जा केरु खोण। भूरल ई था ॾिठो केरा भूरल ई था। ॿुध इहो वॾेरो आहे ज़रूरु ॾिसी अचांसि।
कई फेल लगी पई थई वडेरा बुरल आयो आहे वठी ता से ॻाल्हि ॿुध जो कॾहिं खां माण्हुनि जो मिलण मूंसां बंदि कयो अथई हा छो बंदि कयो अथई छाजे करे बंदि कयो अथई छा लाइ बंदि कयो अथई वडेरा इन ई सां तव्हांजी इज़त अहमियत शख़्सियत में इज़ाफ़ो थींदो हा उहो वरी कीअं ईंदो वडेरा तव्हां सरकारी मुलाज़िमनि खे ॾिसो न सूबेदार हुजे मास्टर हुजे क्लार्क हुजे वांदा वेठा हूंदई सॼो ॾींहुं कोन पई वॼंदी पिया उनखे ॾिसंदा हाणे ॾिसंदा जेॾीमहिल काल बंदि थी वई आहे न पोइ खणंदा जीअं अॻिले खे अहसासु हुजे बाबा त साहब बिज़ी आहे अच्छा अब ॻाल्हि ॿुध इन ई मां फ़ाइदो कहिड़ो आहे इन ई मां फ़ाइदो इहो आहे सरकार त माण्हू तव्हांजो क़दुरु कंदा क़दुरु माना त तव्हांजे वक़्त जो क़दुरु माण्हू पिया ईंदा वेंदा न ॾिसंदा त साहब को वांदो आहे छा जो 24 कलाक उतां ते वात पटियूं वेठो आहे पोइ हीअं कर बुरल खे अञा 5 मिंट इंतज़ारु कर ऐं चईसि त वॾेरो मीटिंग में आहे ज़रूरी मीटिंग में आहे बाक़ाइदे पर वॾेरा हू अचे ॾिसे तव्हां मीटिंग में अकेला वेठा हो त हू छा सम्झंदो त तव्हां जिन्हनि सां कचहरी पिया कयो ठीकु आहे पोइ मां हाणे अंदरि थो वञा पंहिंजी अहमियत थो ज़ाहिर कराए ठीकु आहे मां वञा थो पोइ हुनखे वठी आ हले ठीकु आहे ॾे ख़बर बोतल हाणे वांदो थियो आहे बोतार जे न्यापो कयो अथऊं मीटिंग में वांदो आहे छा ॿिया बि कमकार घणा आहिनि ऐं अॻिते जेकॾहिं अची न त टाइम वठी पोइ ईंदो कर हाणे हली आ बुरल खे वठी आयो या कोन आयो आहे सही स्वरूप अनोला अरे पड़ती अधो सोई अधो बोतान जे बस ठाहियो केर ॻाल्हि ॿुध बुरल लेट त काती आहे न मूंखे वांदो न हो न ॿिया बि घणा ई कम हुआ देख ख़बर बुरल कीअं आयो हुई वजरा मां पंहिंजे भाउ नूरल आयो आहियां मुंहिंजे पीउ सॻो पुटु आहे त पाण में सॻा भाउर आहियूं ऐं अमा खे नूरल बि ईअं ॼाओ जीअं मां ॼाओसि भाउ वॾो आहे उहो महिरबानी करे मूंखे उनजी ज़मानत में मदद कर न वॾा नूरल जी ज़मानत नूरल जी ज़मानत कान थींदी बाबा सम्झी न सम्झी छा सम्झी वॾेरा ज़मानत कान थींदी तव्हांजी त पुलिस में एॾी वॾी हलंदी बि अथव पुॼंदी अथव पोइ ज़मानत छो न थींदी नूरल ते एफआईआर थी आहे हाणे इनजी कोर्ट में ज़मानत थींदी कोर्ट में वॾेरे जे चवण जो मक़सदु इहो ई आहे ईअं न वॾेरा हा सफ़ा ईअं ई इहा ई ॻाल्हि आहे जेका सरूअ कई आहे मतिलबु हाणे असां तव्हांजे तरह त न अचूं वञी कोर्ट जो दर खड़कायूं न खड़काइण जी कहिड़ी ज़रूरत आहे कोर्ट सुबुह जो 9 खां 2 बजे ताईं खुलियल हूंदी आहे अरे बाबा उन ई महिल वञो न सम्झी न सम्झी छा सम्झी वॾेरा तुंहिंजी महिरबानी जो तो मूंखे टाइम ॾींदो हाणे मां हलां थो महिरबानी कुर्ब महिरबानी ॿई बूथ में महिरबानी नौकर सरू जी वॾेरा आरू भरू जब या ॻाल्हि ॿुध न मूंखां सीट कान पुॼंदई ए जॻह असांजी ओता कई फिटलनी सीट या सम्झी न सम्झी छा सम्झी सम्झियुसि बोतारा सम्झियुसि पर इहा तुंहिंजी जेकी वॾाई ऐं सीट आहे न इहा तोखे हिकिड़े ॾींहुं वॾी सीट ते विहारींदी बाबा सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।